बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं खलीफुर रसूल बख्श असां सभिनी वॾो आहे ऐं मूं मुनासिब सम्झो त साईं खां अॻाऊं तकरीर कयां सो साईं खे बि मिनत कयमि, दोस्तनि खे बि चयो मिठड़नि गीतनि नरम चपनि जी मदर मिलण सां छा थी पवंदो। मिठड़नि गीतनि नरम चपनि जी मदर मिलण सां छा थी पवंदो। छो थी छिॾकी तूं दुनिया खां, छो थी सोची जग छा चवंदो। मास हलियन जो पुतलो माण्हू आदम अल्लाह त न आहे। मास हलियन जो पुतलो माण्हू आदम अल्लाह त न आहे। छाला तो न चपन ते आंदो, मुंहिंजो ना गुनाह त न आहे। लख लाइक हिन स्टेज ते वेठल मुंहिंजा मोहसिन, मुंहिंजा वॾा साईं खलीफुर रसूल बख्श कुरैशी साहब, हिन प्रोग्राम जे मान में रचायो हो मुंहिंजो भाउ पेट्रोल दले ठटे जो सदर साईं मोहम्मद शरीफ तुनियो साहब। हिन स्टेज ते मुंहिंजे ख्याल में सभु असांजा इज़त भरिया मान भरिया सभु दोस्त वेठा आहिनि। दो टाइम आहे कोन, शरीफ चई वियो आहे त मानी थरी वेंदी त गवाद गफ्टा पेटेलफ आपका जा जेके बि दोस्त हिते हिन स्टेज ते वेठल आहिनि ऐं हिन पिंडाल में वेठल मुंहिंजा इंताई महबूब उस्ताद साहिबो, साफ़ी दोस्तो, जीए उस्ताद, जीए पेटेलफ, तव्हां सभिनी खे मुंहिंजो सलाम। ॻाल्हियूं तमामु घणियूं थी वियूं हिन ते ऐं पहिरीं हिन सॼे प्रोग्राम जो कारण जेको बनियो आहे, जेको हलफ़ मुस्तफ़ा ते चयो त 18-19 सालनि जी सियासत में ही पहिरियों भेरा जो एॾो वॾो प्रोग्राम हलफ़ जो थियो आहे। सो असांजी बि कोशिशि हुई त हलफ़ घटि में घटि हलफ़ वारा प्रोग्राम थियनि जंहिंमें उस्ताद अचे, उनखे बि ख़बर पए त असांजा अॻवान कहिड़ा चूंडिजी विया आहिनि ऐं अॻवाननि खे बि इहा अहसासु थिए त असांजे सद ते केतिरा उस्ताद अचनि था। सो अॼु हलफ़ खणंदड़ जेके बि दोस्त आहिनि उन्हनि सभिनी खे मुबारकूं ऐं हिन उमेद सां त उहे पंहिंजी हलफ़ जी पासदारी कंदा ऐं उस्तादनि जे उमेदनि ते पूरा लाहींदा। मूंखे सच पुछो त आऊं ठटे खे हाणे आऊं इहो कोन थो सम्झां ठटो को असांजो पाड़े थी दिलो आहे। आऊं ईअं सम्झंदा सुजाव मुंहिंजो पाड़े थी दिलो आहे। छो ठटे मूंखे एतिरियूं मोहबतूं ॾिनियूं आहिनि जिन खे आऊं विसारे नथो सघां। गुज़िरियल पीरियड में मुंहिंजो पेट्रोल में अचणु मरकज़ ते जेको थियो उनजो कारण ठटो आहे। छाकाणि उन वक़्तु जेकॾहिं साईं इरशाद शाह मरहूम के त अल्लाह साईं जन्नत नसीब करे उहो जे न हुजे हा त शायदि आउं पेट्रोल मरकज़ में सियासत न कयां। पर साईं इरशाद शाह हो जंहिं मूंखे मुंहिंजे भाउ में हथ विधो, मूंखे हुन ताक़त बख़्शी ऐं मूंखे हिन मक़ाम ताईं पहुचायो। इहा ठटे जे दोस्तनि ऐं साईं इरशाद शाह जी महिरबानी जी बदौलत आउं मरकज़ में वियो। दोस्त हिते ॻाल्हियूं कनि था, कोशिशूं, ज़ाहिर आहे हर माण्हू जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त असां सभु माण्हू क़यादत कयूं, अॻियां निकिरूं। मूं कोशिशि कई त इन सॼी शइ मां हिकिड़ो प्रॉफिट वठिजे त मरकज़ में जेका असां छटे माण्हू सां सदाईं या सुजावल या न लाड़ पट्टी जे माण्हू सां सदाईं ज़्यादती जेका थींदी आहे असां थींदी आहे, मरकज़ी क़यादत जेका थींदी आहे उनमें असांखे के बि सुठा उहिदा कोन मिलंदा आहिनि। साईं अकबर शाह मरहूम सिंध जो जनरल सेक्रेटरी थियो, मुंहिंजे ख़्याल 4 महीननि खां पोइ खलीफ़ खे वॾी ख़बर हूंदी 4 महीना हुन सिंध जी जनरल सेक्रेटरी इलाही बि इस्तीफ़ा ॾेई वियो। उन खां पोइ असांजो हिकिड़ो ॿियो दोस्त पठोरे जो उन शायदि नालो मूंखे ज़हन आहे, हा साईं दमाज साहब, मंज़ूर दमाज साहब, उहो सिंध जो जनरल सेक्रेटरी थियो। मुंहिंजे ख़्याल में 6 महीननि खां पोइ RP सीट वठी सिंध जी जनरल सेक्रेटरी छॾे वियो। त सिंध में हिकिड़ो तासर ठही वियो त हितां जो माण्हू जेको आहे वर्किंग नथो करे, ॿाहिरि नथो निकिरे, हले नथो ऐं पंहिंजे एॾे सां जेको थींदो आहे त बाबा एॾे जी एॾे जेका हूंदी आहे उनखे जी सुञाणप न हूंदी आहे। नतीजे में हो वॾा अहदा जेके आहिनि से विराए छॾींदा आहिनि। असांखे पोइ जेको किचिरो हूंदो आहे उहो मेड़े सेड़े ॾींदा आहिनि त बाबा ही तुंहिंजी सोभ मिनतनि सां पटकनि सां, माना इन बुनियाद ते इहे शयूं असांखे मिलंदियूं आहिनि। मूं हींअर कोशिशि कई हिकिड़ी आहे नंढी, मूं कोशिशि कई त असां
पंहिंजे माण्हुनि जे लाइ पंहिंजे दिले जे लाइ शयूं वठूं। इलेक्शन कमीशन सिंध जी ठही पए, मूं सिंध जी वाइस चेयरमैन ई छठे दरे लाइ वरिती, जॾहिं त मुंहिंजो जहिड़ो हो त असांखे चेयरमैन ॾिनी वञे, पर पोइ जीअं थींदो आहे तंदी मन में गुरु हक़ीक़त बि आहे। बहरहाल वाइस चेयरमैन ई उहा मूं छठे जे लाइ वरिती, छठे दोस्तनि खे आणे ॾिनी। हींअर मूं हिकिड़ी कोशिशि कई सभिनी डिवीज़न जे दोस्तनि सां वेठो करे हिकिड़ो माहौल ठातो त हे अॻे असां जेके चिठी चपाटीनि ते उहिदेदार थी वेंदा हुआ, ख़बर ई कंहिंखे कोन पवंदी हुई। मूं चयो यार पहिरियों दफ़ो असांजो इहो थियो आहे जो हैदराबाद डिवीज़न गॾु वेठी आहे, बिना कंहिं चिठी चपाटी जे, बिना कंहिंजे सोर्स जे, बिना कंहिंजी शइ जे असां दोस्तनि वेही फैसला कया त बाबा सीटूं दोस्तनि में विरायूं, जेके ज़िला आहिनि असुल उहे ई मालिक आहिनि, त पोइ उनजा फैसला ॿाहिरियां माण्हू छो अची कनि। उनमें मूंखे हिकिड़ी उमेद थी त आऊं हितां जे माण्हुनि लाइ ठठो या सुजावल जे लाइ आऊं डिवीज़न ते वॾी सीट वठां। मूं दोस्तनि खे गुज़ारिश कई, दोस्तनि मूंखे इज़त ॾिनी, आऊं उहा सीट खणी पहिरीं आयो छठे में। मूं ठठे दोस्तनि जी मीटिंग कराई, मुंहिंजे ख्याल में सभु दोस्त उन मीटिंग में हुआ। मूं उन्हनि खे चयो ही डिवीज़न जी सीट आहे, पहिरियों हक़ तव्हांजो आहे, जे तव्हां रखो था त तव्हांजे लाइ, जे इजाज़त जो त आऊं सुजावल खणी वञा। चवण जो मक़सदु त असां हे शयूं जेकॾहिं हिक ॿिए सां हाणे अञा बि इहे चोरइन वारियूं कंदासीं त बाबा जितां जेके धक लॻो उतां खणी हलियो वियो, त उन एतमाद खे बहाल करण जे लाइ, शयुनि खे बहाल करण लाइ त असीं हिकिड़ो ई जिस्म आहियूं, हिकिड़ो ई वजूद आहियूं। ही भले साईं वारी ॻाल्हि ते असांजे विच मां दरिया क्रॉस करे पियो, पर पुल ठही पई आहे, तंहिं करे हाणे असांखे इहा कोन्हे त को असांजे विच में दरिया आहे। असां हिकु आहियूं, ठठो ऐं सुजावल हिकु आहिनि, अॼु बि हिकु आहिनि, सुभाणे बि केरु रहंदा। इन जे लाइ इहो रुगो पेट्रोल ऑफिस जीअं साईं वारनि चयो त गस्टा, मूंखे ख़ुशी थी त गस्टा में जेकॾहिं इन क़िस्म जी रवायत अचे थी, गवाह ताकी ठही अची आहे, आपका वारा दोस्त पाण में गॾु आहिनि, त असांजो तंदीमूं जेकॾहिं असीं सभु पाण में गॾिजी वञूं, असां हिक ॿिए जी ताक़त बणिजी वञूं, हिक ॿिए जो बल बणिजी वञूं, त मुंहिंजे ख़्याल में असां काफ़ी कुझु, असां नंढा ॿार कोन हुई, या असांजे माण्हुनि में उहा अहलियत कान्हे, या असांजे माण्हुनि जी इहा मेरिट कान्हे जो असीं वलाइदा नथा वठी सघूं था। असीं वठी सघूं था। असांजो नुक़सानु जेको बि हेल ताईं थियो आहे उहो रुगो असांजो पंहिंजो पाण में अटकण जे करे थियो आहे। सो जेकॾहिं असीं पाण गॾिजी वञूं त पोइ मुंहिंजे ख़्याल में हे सभु नंढियूं शयूं आहिनि जेके असीं सम्झूं पिया त असांजे लाइ ख़वाब आहिनि, इहो असांजे लाइ को ख़्वाब कोन्हे, इहो असांजे लाइ को बि सुपिनो कोन्हे। इन्हनि शयुनि ताईं असीं पहुच रखी सघूं था ऐं इंशाअल्लाह सिंध जी सियासत में तव्हांखे उहा नवाण थी आणे ॾींदासीं। हिते ॻाल्हि थी शरीफ़ जी, त मुंहिंजे ख्याल में जॾहिं साईं इरशाद शाह जी वफ़ात खां पोइ असांजे लाइ हिकिड़ो वॾो धचको हो। उन टाइम ते असां सोचियो पिए त हिन ज़िले खे हलाइण जे लाइ जेको माण्हू आणियूं, कहिड़ो आणियूं, जेको हुन सॼी शइ खे, छाकाणि इरशाद शाह ख़ाली ज़िले जो सदर कोन हो, साईं इरशाद शाह जी जेका उथक हुई उहा सॼी सिंध ताईं हुई। साईं जी सुञाणप सॼी सिंध हुई, छठे जी हिकिड़ी पंहिंजी सुञाणप हुई सिंध में। त असां चाहियो पिया त हिकिड़ो अहिड़ो दोस्त हुजे जेको निकिरी इरशाद शाह जा ऐं सिंध वारी इन सॼे तहलकनि ऐं इन रिश्तनि खे संभाले सघे। पोइ उन जे लाइ हणी असां शरीफ़ जो इमामनि थली वेठो आहे, वरी शरीफ़ खे थोरो राज़ी कयोसीं, डपु जलायोसीं। मूंखे थोरो हो ज़हन में त मुंहिंजो शरीफ़ अला इन हद ताईं निकिरी सघे या न, पर मूंखे अॼु ख़ुशी आहे त शरीफ़ मुंहिंजे ख़्याल में त इरशाद शाह खां जेकॾहिं घणो वॾो कमु न करे सघियो आहे त बि उन लेवल ते रहियो आहे त उस्ताद खे मायूस न कयो आहे। मूं शरीफ़ खे सदाई इन दौड़ में ॾिठो आहे, मूं हुनखे उस्ताद लाइ तड़पंदे बि ॾिठो आहे, परेशान थींदे बि ॾिठो आहे।